हिते अची अजरकूं टोपियूं दॿकियूं ही ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। इहे पंहिंजो असांजे सिंधी कल्चर जूं वास्कोटियूं टोपियूं जेके हीअ अजरक मोहन जे दड़े जी निशानी, त अहिड़ी अजरक मूं ज़िंदगी में कोन ॾिठी। ज़िंदगी में मुंहिंजी उमिरि गुज़री वञे फ़न में मुख़्तलिफ़ अजरकूं ॾिठियूंसीं, पर हीअ जेका आहे नई ॻाल्हि आहे, हिकिड़ो नओं नमूनो तमामु सुठो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं हीअ तव्हांजे साम्हूं ॾिसो दॿकियूं आहिनि, ॿियो पंहिंजो रंगीन अजरकूं रंग बिरंगी आहिनि। ऐं हीअ ॾिसो हीअ मोहन जो दड़ो आहे, मोहन जे दड़े मां निकितल मूर्ति आहे, त उनखे बि अजरक हीअ पातल आहे। ऐं उनखे जेका अजरक हीअ पातल हीअ त मोनोग्राम ॾिसो, हीअ मोनोग्राम ॾिसो, ऐं हिन जी महिनत ॾिसो। अलाह साईं हिन जे रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो, अलाह साईं अव्हांखे सदा ख़ुशि रखंदो। असांजे सिंध जे कल्चर खे तव्हां उजारियो, तव्हां मशहूरु कयो, अलाह साईं अव्हांखे अञा मशहूरु कंदो। रब्बुल आलमीन तव्हांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। असीं फ़नकार आहियूं, मोहबत जा सफ़ीर आहियूं, असीं अव्हांखे दुआ ई करे था सघूं। अव्हां जेका इज़त ॾिनी आहे, जेको मान ॾिनो, असीं एहसान तव्हांजो लाइ कोन था सघूं। अलाह अव्हांखे सदा ख़ुशि रखंदो, अलाह साईं अव्हांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। सदा ई ख़ुशि हूंदा, अव्हांजे लाइ दुआ कादिर बख़्श।